बुकेरा शरीफ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त बुकेरा शरीफ लॻ यूसी खोखर में आज़ाद राजूनी इतिहाद पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि में सियासी वर्क शुरू करे छॾिया आहिनि। आज़ाद राजूनी इतिहाद जे सरबराह सरदार हाजी ख़ैर महमूद खोखर, आज़ाद राजूनी इतिहाद जे डिस्ट्रिक्ट काउंसलर मेंबर जे उम्मीदवार ज़ैन लाबदीन खोखर, चेयरमैन उम्मीदवार अरशद हुसैन खोखर ऐं वाइस चेयरमैन जे उम्मीदवार काउंसलरनि तरफ़ां रैली कढी मुख़्तलिफ़ ॻोठनि में वर्क कया विया आहिनि, जंहिंमें ॻोठ हयात अबड़ो, ॻोठ गुलाम मुस्तफ़ा राव ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि बिरादरियुनि जे ॻोठाणनि शानदार इस्तक़बाल करे गुलनि जी वर्खा पिण कई वई है। भरपूर नमूने सां खोखर बिरादरी जो साथ ॾियण जो वाइदो पिण कयो वियो है। आख़िर में ॻोठ नबी बख्श लाशारी में हिकु आलीशान जलसे जो एहतमाम पिण कयो वियो, जंहिं में सरदार हाजी ख़ैर महमूद खोखर, ज़ुल्करनैन खोखर, मोहम्मद हनीफ़ सिद्दीकी, अॻूणो नायब सदर नून लीग ज़ैन लाबदीन खोखर, अरशद हुसैन खोखर, ज़ाकिर हुसैन खोखर ऐं ॿियनि तकरीरूं करे पिंडाल में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। पिंडाल में वेठल माण्हुनि असीं खोखर जा माण्हू जो नारो हणी रक़्स करण लॻा आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।